असां वञी आराम कनि, तूं आराम न कजाए। मोर कहिड़े टाइम ते बची सघे थो, ऐं जीअं मोर अचे कुंडी ॾे ऐं तव्हां ॿई आराम कजो वञी। पर साहब थी सघे थो त अॼु राति न अचे। चई वियो आहे त मां अॼु राति वापसि मोटी ईंदसि। हाणे सम्झिए न, तोखे हाणे हिते ई वेहणो आहे। जी साहब। अचो पप्पा। हलो बाबा हलो। साहब वञी आराम कंदा, असां लोफर जो वेही इंतज़ारु कंदासीं। अदा डिबा ही वठ, हिन में महिमाननि सां गॾु तुंहिंजी बि मानी आहे, तूं बि ॿ खाई वठिजा। अदे हू खाइण ते न भागा कोन ॾींदा, पर ज़ोरी 2-3 घर हणंदुसि। हाओ द हाओ। मुंहिंजे तोखे मानी आणी ॾिया? भाई फिलहाल मानीअ खे छॾ। एॾो रुलियाऊं जो बुख ई मरी वई आहे। मुंहिंजे मता छोकिरी शहर हुजे ऐं हीअ होश विञाए हिते अची पहुता। रांझन चए पियो त छोकिरी खे गुम थिए 2 ॾींहं ऐं 2 रातियूं गुज़री आहिनि। जे छोकिरी उते हुजे हा न त उन्हनि खे उते मिली वञे हा। छोकिरी हिते बि नाहे पहुती ऐं ओॾे बि उन्हनि खे नाहे मिली। ये वई त आख़िर वई काॾे? मूंखे त ईअं थो लॻे भाई त छोकिरी वाट वेंदे कंहिं लोफर खे हथ अची वई आहे ऐं उन्हनि लोफरनि छोकिरीअ खे अगवा कयो आहे, या वरी कंहिं ॿिए हंधि लिकाए छॾियो अथनि। खुदा कंदो त न्याणी खैरनि सां मोटी ईंदी। तूं परेशान न थी, उथ हथ धो त मां मानी खणी थी अचां। वसड़े छा का ॻाल्हि सम्झ में नथी। बाबा तव्हां नाज़ा खे ॻोल्हण लाइ केतिरो अॻिते विया हुया? जेतिरो जंगुनि में ताक़त हुई सो रुलियासीं, पर किथे बि नज़र न आई। पोइ पक सम्झो त नाज़ा रस्तो भुलिजी वई हूंदी। नाज़ा बि रस्तनि जी रोलाक आहे, पाणे रुलनी पिनी धिका खाई मोटी ईंदी। खुदा करे ईअं थिए, न ॼाणू हिन वक़्तु अधु राति जो किथे रुलंदी हूंदी कंहिं जबल जे ॾार में। काका जबलनि में त बगड़ ऐं मिरू हूंदा आहिनि, पोइ छा हू नाज़ा खे कोन खाईंदा? नाज़ा त नंढपण खां वठी बगड़नि खे भॼाइण सेखारियो, त ॿुधायो हिन खे बगड़ छा कंदा? परेशान न थियो तई वञी सुम्ही पओ। हा अम्मा, असांखे पंहिंजी सहेली जो घर जो अङण ईअं ख़ाली छॾणु न घुरिजे। पोइ हलो। हा वधाई, उते चिमनी ॿारियूं त असांजी सिक उनखे हिते वठी अचे। सोप सीरियल मोहब्बतुनि जो माग तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।